अच्छा साथी ॾाढो हिकिड़ो बहितरीनु सुवालु पुछो त मौजूदा टाइम में लतीफ़ खे असां किथे था इम्प्लीमेंट करे सघूं। हाणे हिकिड़ी असांखे हिकिड़ो त कॉमन सेंस आहे त लतीफ़ सॼो स्ट्रगल जो नालो आहे, लतीफ़ सॼो जिदोजहद जो नालो आहे। सुहिणी घड़ो खणे आधी राति जो वॾा वॾा पाणीअ जा दरिया चश्मा तरह सिंधु वॾी ओज में हूंदो, वॾी मौज जीअं समुंड जो ॾेखु ॾींदो। पर पानी पिनी ॿोड़ सुहिणी लेखे सीर में, पर सुहिणी छा हुनजो जिदोजहद जो जेको हुन रस्तो हो, हुन जेका मंज़िल सां कमिटमेंट ही, हुन जेको मंज़िल ॾे वधाउ हो, हुन जेको एम हो, हुन जेका स्ट्रगल हुई, हुन जंहिं पॉइंट ते कमु करणु पई चाहे सुहिणी, जंहिं शइ वञे पई त उन स्ट्रगल हुनखे एतिरो त मथां कयो, एतिरो त हुन में जज़्बो आंदई जो पाणी पिनीअ ॿोड़ सुहिणीअ लेखे सीर में। त ईअं ई लतीफ़ हर जॻह ते स्ट्रगल जिदोजहद जी ॻाल्हि थो करे। लतीफ़ खे सुस्ती पसंदि न आहे। लतीफ़ सुस्तीअ खां लतीफ़ जो हलो बि हकिलियो बि, हलणु हकिलणु ॿेली सरणु इहो काणियारनि कमु त चयो हलो बि हकिलियो ॿेली बि सारियो, माना जिदोजहद कयो। ओस पास में ॾिसो त ॿेली जेके आहिनि ॿेलियुनि खे कीअं सारबो आहे। लतीफ़ सॼी स्ट्रगल जी ॻाल्हि आहे। त हाणे सदाईं मां सुवालु कयां वटि लतीफ़ पुराणो थी चुको आहे। लतीफ़ तॾहिं पुराणो थिए जॾहिं स्ट्रगल पुराणी थिए, जॾहिं कामिल जिदोजहद पुराणी थिए। तव्हां ॾिसो पंहिंजे मुआशिरे में त कामिल जिदोजहद अॼु बि सफल आहे या न। नेचर आहे न, सर्वाइवल टू द फिटेस्ट। जेकॾहिं असां चार्ल्स डार्विन वारी थ्योरी ॾे वेंदासीं त उते छा आहे, स्ट्रगल करे तव्हांखे इन्वायरमेंट सां अहिड़े इन्वायरमेंट क्रिएट करिणो आहे जंहिं इन्वायरमेंट सां हमांग थियणो आहे, त तव्हांखे जिदोजहद करणी पवंदी। लतीफ़ जिदोजहद जो नालो आहे। लतीफ़ मुंहिंजी नज़र में ॾींहुं क़यामत ताईं लतीफ़ जो तसवुरु रहणो आहे। हाणे लतीफ़ सुर कारायल में हाणे हंजड़े खे थोरो ॻाए थो, मां चवां थो उन ते थोरो असां अचूं। चए थो वहदऊ वाई चढ़ंदे चयाई, जंहिंमें उॾामे पियो हंज, जंहिंमें उॾामे पियो त वहदऊ हिकिड़ा हिकिड़ी माना ॻाल्हि हिकिड़ी ज़हन में सिर्फ़ु वहदऊ, ॿी के होॾे होॾे बि न ॾिसणो, होॾे होॾे बि न ॾिसणो। जेकर मंज़िल आहे त उहा ई मंज़िल आहे, उन खां ॿियो माना त प्लैनिंग बी न आहे। लतीफ़ थो चए प्लैन बी न आहे, प्लैन ए ई हूंदो ऐं उन ते कमु करिणो पवंदो। वहदऊ वाई चढ़ंदे चयाई सो लड़ लंघियाई जिथे पारख पखियां। हाणे चए थो त जॾहिं वहदऊ वाई जंहिं हंज उॾामियो त वहदऊ वाई चढ़ंदे चयाई सो लड़ लंघियाई जिथे पारख पखियां। उहो हंज जेको आहे सो दगु टपी वियो जिथे पखियुनि खां इम्तिहान वरितो वेंदो। हाणे इम्तिहान पोइ थी आयो न, इम्तिहान कहिड़ो थी आयो त हंजड़े गोल सिलेक्ट कयो। गोल कहिड़ो सिलेक्ट कई, वहदऊ वारो। हिकिड़ा अहिड़ो हिकिड़ो ई गोल, प्लैन बी बि न हूंदो, प्लैन सी बि न हूंदो। बसि इन स्ट्रगल ते इन गोल ते इन एम ते कमु करिणो आहे, त बसि करिणो आहे, अॻिते होॾे होॾे न आहे ॾिसणो। वहदऊ वाई चढ़ंदे चयाई सो लड़ लंघियाई जिथे पारख पखियां। उहो जेको हंजड़ो उहो पंधु करे वियो जिथे पखियुनि खां वॾा वॾा इम्तिहान थींदा आहिनि, पर हंज जेको आहे उहो टपी वियो। छो करे वहदऊ जी ॻाल्हि कई। वरी अॻिते बि लतीफ़ चए थो न त ॿगनि सी बाण हणी उॾाणो आकाश। हाणे चए थो ॿगनि जी जेका हाणे लतीफ़ चए थो न पहिरियों स्ट्रगल पर असां गोल सिलेक्ट कराईंदासीं। पहिरें बेत में लतीफ़ असांखे ॿुधायो गोल सिलेक्ट कयो। ॿिए बेत में चए थो जेकर हुन रस्ते ते हलंदो त तव्हांखे छा करिणो आहे। वरी हंजड़ो छा थो करे, ॿगनि सी बाण हणी उॾाणो आकाश। माना ॿगनि जी जेका ॿग जेका हुनजी सुहबत हुई, जेके गैर ज़रूरी शयूं उनखे लतीफ़ रखियो, उन हंज हुनखे रखियो साइड ते, हंज हुनखे परे करे छॾियो। चए थो ॿगनि सी बाण हणी उॾाणो आकाश जिते प्रिय संदास सो सुरमणे हंजड़ो। चए थो जिथे संदसि महबूब आहिनि, जिथे संदसि प्रिय आहे। हाणे प्रिय कहिड़ो आहे, वहदऊ वारो गोल आहे हंजड़े जो। मिसाल त प्रिय महबूब हर शइ उहो गोल आहे, उहो जिते पहिरें बेत में लतीफ़ साईं ॿुधायो। चए थो ॿगनि सी बाण हणी उॾाणो आकाश जिते प्रिय संदास सो सुरमणे हंजड़ो। जिथे संदसि महबूब आहे, जिथे संदसि प्रिय आहे, जंहिंसां जंहिंजी प्रीत आहे, हंजड़े खे उहा ॻाल्हि खपे। ॿग हंजड़े खे न खपनि, गैर ज़रूरी माण्हू ड्यूरिंग स्ट्रगल हुनखे न खपनि। वरी चए थो अखिड़ी ओड़ा हमी उभो तके तार। हाणे लतीफ़ उन रस्ते ते बची वियो ॿग इहो हंज, ॿगनि खे बि छॾे आयो, गोल बि सिलेक्ट कई, पर हाणे ॿुधायो त हंज छा थो करे। चए थो अखिड़ी ओड़ा में उभो तकी तार पिथूं जे पातार हंज तनी जो हीरो। हाणे लतीफ़ थो चए त ॿगनि जी संगत बि छॾे आयो, गोल बि सिलेक्ट कई, प्लैनिंग बि थी वई। हाणे रस्ते ते हले थो अखिड़ी ओड़ा में उभो तके तार पिथूं जे पातार हंज तनी जो हीरो। हाणे अखिड़ियूं ओड़ा में अथसि, अखिड़ियूं मंज़िल अथसि, उभो तके तार उभो बीठो हुन मंज़िल तके पियो थो, हुन ओड़ा ॾे ॾिसे पियो थो। उहा हिकु स्ट्रेटजी थो ठाहे, पिथूं जे पातार हंज तनी जो हीरो। जेके पिथूं आहिनि अंदरि, जेके मोती जवाहर हीरा अंदरि पाणी जे जेके तह में आहिनि, तरे में आहिनि, जेके पातार में आहिनि, जेके ज़मीन जे सतें तह में आहिनि। चए थो पिथूं जे पातार हंज तनी जो हीरो, हंज उन्हनि जो हिरियल आहे।
हंज जो मंज़िल उहे पिथूं आहिनि जेके पातार में आहिनि, उन खां सवाइ माना हंज ॿी कंहिं शइ लाइ नथो, त की हंज हुनजो हिरियल आहे, पिथूं जे पातार हंज तनी जो हीरो। हाणे हिते ॾिसो लतीफ़ ॿुधायो उभो बि तकी पतो, बगन खे बि छॾे आए, तूं गोल बि सिलेक्ट कयो, पर तूं त हाणे लतीफ़ हंज खे थो सम्झाए तूं त हिकिड़ी ग़लती थो करे। हाणे हंज ग़लती ख़बर अथई कहिड़ी थो करे, वञी न पई पिथुनि लाइ पातार में, लतीफ़ थो चएसि त पिथुनि लाइ पातार में, उन्हनि जवार लाइ हीरनि लाइ तूं उन पातार में नथी वञी। हंज खे थो चए न पातार में तूं नथो वञी, कंधीअ में के ही हंज तुंहिंजी हंजड़ा। लतीफ़ थो चए त कंधीअ ते बीही करे हंज जेको तूं तकी पतो न इहा तोखे माना जग सुॼ न चयो सूंहे नथो, वञी न पई पिथुनि लाइ पातार में, कंधीअ में कई हाज तुंहिंजी हंजड़ा, तोखे सूट कोन थो करे, इहो तूं डिज़र्व कोन थो करे, जेको तूं मथे बीठो आहीं, जेका तुंहिंजी स्ट्रगल आहे, जेका तुंहिंजी कमिटमेंट आहे, जेको तूं गोल सिलेक्ट कयो आहे, जेको तोखे संगत खे छॾियो आहे, जेको तूं आसाइशूं, जेके तूं माना त लज़तूं छॾियूं आहिनि, हाणे करीं छा थो, जो मथे बीह रही कप ते, हंज तो त हेफ़ आहे यार। लतीफ़ हंज खे चए थो न, हंज सां मुखातिब हंज सां कचेरी थो करे, वञी न पई पिथुनि लाइ पातार में, कंधीअ में कई हांज तुंहिंजी हंजड़ा। वरी हाणे ॾिसो, हाणे थियो हुज़ूरी, हाणे सोझा पयसि सर जी, चए थो हाणे जेको आहे हंज सम्झी चुको आहे, थियो हुज़ूरी, हाणे उन हुज़ूर सां उन शइ जो हुज़ूर हासिलु करे वरितो अथई, सोझा पयसि सर जी। हाणे चश्मे जी उन सर चइबो आहे चश्मे खे, तलाव खे, सोझा पयसि सर जी, उन चश्मे जी परख थी वई आहे हंज खे, हंज ॼाणे वरितो आहे उन चश्मे जे बारे में, उन प्रीअ जे बारे में, उन प्रीअ जे प्रीत जे बारे में, उनजी अहमियत लतीफ़ हंज सम्झी चुको आहे। थियो हुज़ूरी हाणे सोझा पयसि सर जी, खंडे लधी खाण पखीअड़े पातार में, चए थो हाणे वॾी स्ट्रगल करे, जिदोजहद करे, खंडे लधी खाण जेके हीरनि जवान जी जेका खाण पखीअड़े पातार मां अंदरां, हुन त वॾे पातार मां हेठि रुञ मां वञी करे पातार मां हंजड़े ॻोल्हे लधी आहे। त हाणे असल में मां पहिरियां ॻाल्हि करांसि, लतीफ़ कमिटमेंट जो नालो आहे, लतीफ़ स्ट्रगल जो नालो आहे, लतीफ़ सिलेक्शन जेकॾहिं करणी आहे त पोइ होॾे होॾे वाझाइणो न आहे, होॾे होॾे कंधु न आहे हणो, कन लाटार न आहे करणी, माना त पंहिंजे हुन मंज़िल सां हिकिड़ो सिलेक्टिव माण्हू हुजे, हिकिड़ो प्रोडक्ट माण्हू हुजे, हिकिड़ो क्रिएटिव माण्हू हुजे, जेको माना त पंहिंजे जरा वञे त बघनि खे पोइ छॾे, गोल बि सिलेक्ट करे, कंधीअ ते बि न बीहे, पिथुनि जी बि अहमियत बि ॼाणे। हंज खे पिथुनि जी अहमियत ई ख़बर, तॾहिं तेॾी वॾी स्ट्रगल करे पियो न हंज हिकिड़ो। त हाणे ॾिसो जेकॾहिं हंज वरी ख़बर छा थो करे, लतीफ़ त अज़ीम गोल सिलेक्ट कयो, अज़ीम गोलनि मां मुराद अज़ीम मक़सदु, आम मक़सदु हर को पाड़ियो थो वञे न। हाणे इन ई सुर में लतीफ़ चवंदो अछो पाणी लड़ थियो कालेरो कंगन, हिकिड़ो अछो पाणी हो जंहिंखे कंगन अचे विञायो, कंगन अचे हुनखे ख़राबु करे छॾियो, गंदो करे छॾियो, अछो पाणी लड़ थियो कालेरो कंगन, ईंदे लॼ मरनि तंहिं सर मथे हंजड़ा। चए थो त हंजड़ा उन चश्मे मथां ईंदे हिकिड़ो हुन ते ग़लीज़त महसूसु था कनि, लॼ था महसूसु कनि, ईंदे लॼ मरनि, लॼ मरी था वञनि तंहिं सर मथे हंजड़ा। चवण जो मक़सदु आहे लतीफ़ जो त कंग बघ ॾिसो न अचनि था उॾामी उॾामी, पाणी सॼो टोलनि सां अचनि था, पाणी सॼो गंदो करे था वञनि, पर उते हंज ईंदे लॼ मरनि तंहिं सर मथे हंजड़ा। ऐं इहो ई सबबु हूंदो आहे हंज ॾुबरो हूंदो आहे। लतीफ़ ॿिए हंधि बि चयो आहे न त इहो पखी सभु मचनि हंज सदाईं ॾुबरा। हाणे पखी सभु सघा हूंदा आहिनि, मतारा हूंदा आहिनि, हंज ॾुबरो हूंदो आहे। हाणे छो ॾुबरो हूंदो आहे त अछो पाणी लड़ थियो कालेरो कंगन। हाणे जेको अछो पाणी लड़ कयो आहे न कंगन, हंज खे उहो वणे कोन थो। हंज चए थो न, जेके नंढड़ा नंढड़ा गोल आहिनि, शॉर्ट टर्म्स गोल आहिनि, मूंखे इहे न खपनि, मूंखे लॉन्ग टर्म्स गोल, अज़ीम गोल, ग्रेट गोल्स खपनि। चए थो अछो पाणी लड़ थियो कालेरो कंगन, ईंदे लॼ मरनि तंहिं सर मथे हंजड़ा। हाणे सॼो असां ॾिसी आया सॼो सीनरी जेका लतीफ़ क्रिएट करे आयो, सॼो जेको ड्रामा आहे जेको लतीफ़ क्रिएट करे आयो आहे, सॼी सिचुएशन जेको सॼो लतीफ़ माहौल पैदा कयो आहे स्ट्रगल लाइ। त हाणे वरी लतीफ़ हुनजी अहमियत थो बयानु करे, जेको हंजो आहे न इन्वायरमेंट में, उन में कमिटमेंट जेका आहे उनजी जेका स्ट्रगल आहे। हाणे लतीफ़ उन स्ट्रगल जी अहमियत थो ॿुधाए, छा चए हंजनि सी हिकार जे ॻण करे निहारी। चए जेकर हंजनि सां हिकिड़ो चकर मिली पई, हिकिड़ो चकर रही पई, जेकर हंजनि सां तुंहिंजी हिकिड़ो चकर मुलाक़ात थी वञे त ॿगनि सी ॿीहार ॿेल न ॿधी कॾहिं। चए थो ॿगनि सां वरी कोन गॾिबे,
अहमियत आहे न हुनजी, हुन हंज जी अहमियत थी वई आहे। हिन महिल हज जो अज़ीम गोल आहे त हंज जो रुतबो मथे थी वियो आहे। जेकॾहिं हुनजी स्ट्रगल आहे, जेकॾहिं हुनजी कमिटमेंट आहे, उहो पंहिंजी जान जो नज़रानो थो पेश करे, हुन माना सॼी हुन गोल ॾे हुनजी माना त जेके स्ट्रेटजीज़ आहिनि, जेके ड्राइव्स आहिनि, सॼो हुनजो गोल ॾिया त लतीफ़ हुनखे वॾी अहमियत थो ॾिए। चए थो हंजनि सी हेकार जे ॻण करे निहारी, बगन सी बिहार ॿेल न ॿधी कॾहिं। वरी ॾिसो किथे किथे ईअं बि थींदो आहे। हाणे जीअं मां सॼी ॻाल्हि ॿुधायांसि लतीफ़ जी सॼी ॻाल्हि ॿुधायांसि, लतीफ़ हंजनि जी अहमियत थो बयानु करे, पर लतीफ़ चए थो त जेकॾहिं तव्हां पंहिंजे मक़सद सां सचा हूंदो, हिकु अज़ीम मक़सद सां सचा हूंदो, त उहो मक़सदु तव्हांखे पाण ॾे सॾु कंदो। इक़बाल बि चयो न, ख़ुद ही को कर बुलंद इतना, हर तक़दीर से पहले के खुदा ख़ुद बंदे से पूछे बता तेरी रज़ा है क्या। त मतिलबु तव्हांखे गोल तव्हां सां ॻाल्हाईंदो, जेको तव्हांजो अज़ीम मक़सदु आहे उहो तव्हांखे पाण ॾे सॾु कंदो। ऐं लतीफ़ बि चयो आहे त आ उॾामी हंजड़ा सर में सारी आई। हाणे हंज खे केरु थो सॾु करे? सर उहो चश्मो, उहो तला हंज खे सॾु थो करे। माना मंज़िल तलाउ में अंदरि पिथूं पिया न, पिथूं जेके तलाउ जे पातर में पिथूं पिया आहिनि, पर उहो तलाउ हाणे पाण केरु पिथूं ॾींदो आहे कंहिंखे? न आहे ॾींदो। मूं वटि का मिल्कियत हूंदी, मां कंहिंखे थोरी ॾींदो सॾु करे। पर हाणे जेको हंज जी स्ट्रगल ॾिसी, हंज जी कमिटमेंट ॾिसी, हंज जी जिदोजहद ॾिसी, लतीफ़ आ उॾामी हंजड़ा सर में सारी आई। हाणे लतीफ़ हंजड़े खे चश्मो सॾु थो करे, आ उॾामी हंजड़ा, ए हंजड़ा उॾामी अच मूं ॾे, आ उॾामी हंजड़ा सर में सारी आई, मता मारी आई पाड़े अहिड़ी पव करे। चए थो मता तोखे शिकारी मारे वञनि, तंहिं करे जल्दी मूं ॾे अचु। मंज़िल सॾदी करे हंजड़े खे, स्ट्रगल कमिटमेंट हर शइ ॾिसी करे आख़िर में मंज़िल बि हुनखे सॾु कंदी। हाणे जेको असां ॻाल्हायासीं हंज जे बारे में, हंज जी जेका स्ट्रगल आहे इन मां असांखे हिकिड़ी शइ माना त सिखणी पवंदी, जेका माना त अज़ीम माना त असांखे मंज़िल में कमु ईंदी। पहिरीं ॻाल्हि त जिदोजहद, ॿी ॻाल्हि त सेक्रीफाइस। हंज जी जिदोजहद आहे, पर लतीफ़ हुन जी प्लेन, हाणे जिदोजहद सेक्रीफाइस अज़ीम मक़सदु तव्हांजा आहिनि, पर हिन मक़सद में करिणो तव्हांखे छा पवंदो? असांजे जेके अॼु जा नौजवान आहिनि, अॼु जेकॾहिं असांजी क़ौमी तहरीक पस्त लॻी पई आहे, त कहिड़ी बि तहरीक आहिनि, सियासी तहरीक, समाजी तहरीकूं जेके बि पस्त लॻियूं पियूं आहिनि, उन्हनि में प्लेनिंग जा माहौल सां हमकलामी घटि आहे। इहो माना त हिकिड़ो अलमियो रहियो आहे असां वटि। त हाणे शागिर्द लाइ लतीफ़ जेकॾहिं असां हंजड़े खे ॾिसंदासीं, हंजड़े जो जेकॾहिं असां स्ट्रगल कमिटमेंट मंज़िल मक़सूद न रवानगी, त लतीफ़ ख़बर न छा थो चए के त बगन सी बिहार ॿेल न ॿधी कॾहिं। छो त बगन सां ॿेल न ॿध, माना बगन सां जी जान छॾाए। बगन सी बाणाणी उॾाणो आकाश, पोयां पासा पढ़ी आयासीं लतीफ़ त बगन सी बाणाणी उॾाणो आकाश, बगन उन्हनि खे छॾिणो पवंदो। ग़लति माण्हू, असांखे मंज़िल में ग़लति माण्हू ॾाढा मिलंदा जेके असांखे रोकींदा। लतीफ़ चए थो त बगन सी बाणाणी उॾाणो आकाश, माना बगन सी बाणाणी पोइ ई असांखे मंज़िल तरफ़ रवां दवां करिणो थियणो पवंदो। हाणे बात जी मिसाल तरह सां मंज़िल ते बि रवां दवां थी वियासीं, असां पिथुनि लाइ पातार ते पहुची वियासीं, हर शइ थी वई, त लतीफ़ थो चए जेकॾहिं तव्हां इहा शइ करियो न, पोइ तव्हां बची वेंदव। बची कीअं वेंदव? जहर लोक झप करे ओ हीरा उॾामनि, पिथूं जे पातार में चितारियो चुणनि, कोह कंदा खे तन पाड़े अड़ी पव करे। लतीफ़ छा जहर लोक झप करे ओ हीरो उॾामनि, जंहिं महिल माण्हू सुम्ही पिया, जंहिं महिल माण्हू निंड में आहिनि, जंहिं महिल माण्हू आराम में आहिनि, त उन महिल उॾामे थो हंज पंहिंजी मंज़िल उॾामे थो। जहर लोक झप करे ओ हीरो उॾामनि, पिथूं जे पातार में चितारियो चुणनि। हाणे जेके पातार में पिथूं पिया उन्हनि खे उन्हनि जेका मां पोइ हिते बि ॻाल्हि करे आयसि, त जेका पातार में जेके पिथूं आहिनि, हंज जो माना मंज़िल ई उहा आहे। हंज न पातार में पिथूं थो करणु चाहे, हंज कीड़नि माकोड़नि खाइण वारो न आहे। सो इहा ई ॻाल्हि, पिथूं जे पातार में चितारियो चुणनि, कोह कंदा खे तन पाड़े अड़ी पव करे। चए थो त जेको दुश्मन हूंदो उहो स्ट्रेटेजी ठाहे, उहो प्लेनिंग ठाहे, समूरा ॼार विछाए करे हंज खे कुझु नथो करे सघे। छो करे असांजी पोयां प्लेनिंग थी आई आहे न, जेकॾहिं असांजे दुश्मन प्लेनिंग ठाही आहे, जेका असांजी प्लेनिंग आहे, जेका हंज जी प्लेनिंग असां पोयां ॾिसी आयासीं, उहा उन खां वॾी आहे। त ईअं ई असांजी ज़िंदगीअ में जेकॾहिं निगेटिविटी अचे थी, निगेटिव माण्हू अचनि था, जेके असांखे रोकणु अचनि था, कोह कंदा खे तन पाड़े अड़ी पव करे, उहे असांखे कुझु नथा करे सघनि प्लेनिंग ठाहे करे बि। आख़िर में सॼी ॻाल्हि माना लतीफ़ सॼो हंजारो माना सिस्टम ॿुधायो थो, जेको बि असां पढ़ी आयासीं। पर हाणे लतीफ़ जो त छा रहियो आहे? जेका बि सॼी स्ट्रगल हुई, हंज न आहिनि रहिया असां वटि, हंजनि जी उहा ज़ात बि न आहे रही जो माना त वरी हिन स्ट्रगल खे सुॼा कनि ऐं समाज मुआशिरा ख़ुशि रहनि। उहे माण्हू अलाए छो लभनि कोन था हिन मुआशिरनि में।
लतीफ़ जे मुआशिरे में वेठो न त लतीफ़ जॾहिं क्या साराई कई त लतीफ़ खे हंजणा कोन पिया मिलनि। उहे मंज़िल सां सचा, उहे पिथूं पातार में ॻोल्हण वारा, मंज़िल मक़सूद ॻोल्हण वारा लतीफ़ खे मिलनि कोन पिया। त आख़िर में लतीफ़ बि चयो वया मोर मरी हंज न रहियो हिकिड़ो। उन्हनि आख़िरनि ते वेठा चिॿ चढ़ी, चए थो मोर विया मरी हाणे हंज रहियो ई न आहे, असांजे मुआशिरे में हंज रहियो ई न आहे। माना त तकलीफ़ पई थिए लतीफ़ खे। छो लतीफ़ जे मुआशिरे असां ॾिसां पंहिंजे मुआशिरे में हंज घटि आहिनि असां वटि, असां वटि ॿग जाम आहिनि, असां वटि कांयर जाम आहिनि। त इहा ई ॻाल्हि आहे त असांखे वरी हंज पैदा करणा पवंदा। हंज पैदा करणा कीअं पवंदा? अज़ीम गोल सिलेक्ट करे अज़ीम वॾा वॾा, आम गोल न, पिथूं जे पातार में। असां पिथूं पातार वारा, असां जबल तांगण वारा, असां कचे घिले माना त मंज़िल अहिड़ी हुजे जो कचे घड़े ते वञिणो पए त बि मंज़िल सां सचाई एतिरी हुजे जो माण्हू कचे घड़े ते वञे। तुरो तनी बारिश कुजनिया करो, इन में छा थींदो? हाणे तुरो मिसाल तौर मंज़िल ते वेंदा आहियूं न, अहिड़ी मंज़िल हुजे जो तुरे जी बि ज़रूरत न पए, ॿाहिरि लॻे तुरो बि। चए थो न मूंखे स्ट्रगल करणी, उन स्ट्रगल में मधु हुजे। सो बसि एतिरो मां ॻाल्हाईंदुसि, तव्हां सभा ख़ामोश करे वेठा आहियो। तव्हां सभिनि दोस्तनि जी वॾी महिरबानी जो असांखे माना त टाइम ॾिनो। ऐं लतीफ़ पढ़ण सां हिकिड़ो तज़किया नफ़्स बि थी वेंदो आहे, तज़किया नफ़्स न, नफ़्स ईमान ताज़ो थी वेंदो आहे। त सभिनि दोस्तनि जी वॾी महिरबानी। ॿियो को सुवालु?